दरिया जो मथा जो अचणो वो मथा लुटजी वो जो हिते आयो से वरेरा खड़ी है। गरीब माण्हुनि खे पानी कोन पहुतो। हाणे संध जी रीढ़ जी हड्डी जंहिंते माण्हू बीठो आहे रीढ़ जी हड्डी उहा रीढ़ जी हड्डी आहे ज़राअत। जॾहिं सिंध जी ज़राअत तबाह आहे त सॼी सिंध तबाह आहे। सिंध जा फसल तबाह आहिनि माना सिंध तबाह आहे। ॾियारी कहिड़ी आहे मज़दूर जी? हैदराबाद जी पीढ़ीअ में वञी वेह 200 400 रुपया ॾियारी मिलंदसि। ऐं तव्हांजो जेको रोज़गार आहे उहो हुननि ॿारनि जी बागड़ी भेनरूं वेठियूं आहिनि असांजूं नंढड़ियूं न्याणियूं। ही बागड़ी न्याणियूं ही बागड़ी भाउर हिन वतन जा मालिक हुआ। ही वतन बागड़ियुनि जो कोलियुनि जो मेघवाड़नि जो सिंध जे ग़रीब ज़ातियुनि जो मलाहनि जो मीर बहरनि जो सिंध जे सोलंगियुनि जो ख़ासकेलनि जो लाशारनि जो बलोचनि जो पलीजनि जो जोखियनि जो सूमरनि जो कलोड़नि जो शरनि जो जतोयनि जो छलगरनि जो इन्हनि जो वतन हाणे उहो अरबपतियुनि जो वतन। ऐं बागड़ी मिस्कीन इन्हनि खे खारा ठाहे गुज़र कनि उन खारनि मां बि गुज़र कोन थींदो। कबरूं झले वञी विकिणनि तॾहिं बि गुज़र कोन थींदो। लाबारो कनि लाबारे जो फसल जो अघु किरी वेंदो। लाबारे मां उहो मुआवज़ो उहो अघु कोन मिलंदो। वञी गिदरा रखी रस्ते ते अंब रखी वेंदो उन्हनि अंबनि ऐं गिदरनि मां तव्हांजे बचनि जो पेट कोन पालिजी सघंदो। जे 2 वक़्त मानी खाराए सघंदो त पढ़ी कोन सघंदा। तव्हांजे न्याणियुनि खे तव्हांजे अंबड़ियुनि खे मथे ते फाटल गंदियूं आहिनि पेरनि में जुतियूं फाटल आहिनि देगड़ियूं चढ़ियूं आहिनि हुन में बोड़ कोन्हे लोलो कोन्हे पेट में हिकिड़ी मानी आहे 2 मानियूं कोन था खाई सघनि असांजा बचा सिंध जा। ऐं ज़रदारी खरबपती आहे ऐं ज़रदारी अरबपती आहे। ही ॿार जेके वेठा आहिनि ही पटनि ते हिननि ॿारनि जो कहिड़ो मुस्तक़बिल आहे? हिननि जो छा मुस्तक़बिल आहे? हिननि ॿारनि जो फ्यूचर छा आहे? हिननि खे त ख़बर कान्हे। हिननि खे त ख़बर कान्हे। तव्हांखे त ख़बर आहे न। हिननि ॿारनि जे इन हशर जो ज़िम्मेदार ही जेके ॿार वेठा आहिनि इन्हनि जे इन हशर जो ज़िम्मेदार आऊं आहियां तव्हीं सभु आहियो। ही ॿार नादान आहिनि हिननि खे अकुल कोन्हे हिननि खे ख़बर कान्हे। तव्हांखे त ख़बर आहे न। तव्हीं जेके वॾा वेठा आहियो तव्हांखे त ख़बर आहे त हिननि ॿारनि सां इहो हशर तव्हां ऐं मूं कयो आहे। तव्हीं जे करे ठपे पे ठपा तीर पे ठपा न कयो आहे। तव्हीं जे बिजा तीर बिजा जे पोयां तव्हीं असीं न डोड़ूं आहे त तव्हांजे फसलनि जा अघ हुजनि हा तव्हां रोड हुजनि तव्हां रस्ता हुजनि तव्हां स्कूल हुजनि तव्हां 200 रुपए कुएं ते वॾेरे जे लोॾियल हथ ते हिकिड़े फोटूअ ते हिकिड़े डांस वारे गाने ते तव्हां वञी वोट ॾिना उन करप्ट पार्टीअ खे जिन हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह करे छॾियो। हाणे ज़िम्मेदार हिननि ॿारनि खे कहिड़ी ख़बर त हिननि जे पीअनि चाचनि ॾाॾनि मामनि हिननि सां कहिड़ी झुठ कई आहे। हिननि खे त 20 साल खां पोइ ख़बर पवंदी जॾहिं वॾा थींदा हिननि जे पेरनि हेठां ज़मीन कोन हूंदी हिननि वटि नौकरियूं कोन हूंदियूं हिननि वटि वसीला कोन हूंदा। वॾा थींदा पोइ इहे ई पिटींदा इहे ई दाऊं कंदा जीअं पाण पिया पिटियूं ऐं दाऊं कयूं त असांजा वॾा हुन इंडिया मां ईंदड़ हुन लश्कर खे हिते आबाद न कंदा त कराची जो शहर असांजा कसजी न वञे। कराची वारो लश्कर हिते न अची हा। ही कनकट आई मंडा आई कुंडा आई फारूक दादा आई सोलभ मिर्ज़ा चङा माण्हू जेके उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि असांजा भाउरनि पर जेके दहशतगर्द आया उहे असांजा वॾा वठी आया आहिनि। असांजा वॾा वञी मिनतूं करे तरला करे दावतूं ॾेई गीसियूं करे हुनखे वठी आया। गीसियूं ईअं ई तव्हां वरी हिन ज़रदारी बादशाह खे गीसियूं करे मिनतूं करे पंहिंजनि इलाइक़नि में वठी आया। जीअं हू इंडिया वारा लश्कर वठी आया उहे असां ते अज़ाब थिया। अदा शहर साहिब सही थो चवनि न उहे ई हू ठग जीअं वठी आया दिल्ली जा ठग लखनऊ जा ठग उहे असांजे शहरनि ते सवार थी विया। हाणे हैदराबाद शहर कराची शहर में धारा वेठा आहिनि। शहीद सभु पंहिंजा हलिया विया। बेनज़ीर मारिजी वई भुट्टो मारिजी वियो फाज़िल राहू शहीद थी वियो। फाज़िल राहू सिंध जे लीचीअ में 9 लख हार हो। फाज़िल राहू जे माण्हुनि खे ख़बर कान्हे त फाज़िल छा हो। फाज़िल खे ज़िया मारायो। ज़िया छो मारायो? इन करे जो फाज़िल सिंध जे माण्हुनि जी जिदोजहद जी अलामत हो अलमबरदार हो। सॼे सिंध खे सुजाग करण में फाज़िल राहू जो किरदार हो। फाज़िल राहू हो जे MRD जी तहरीक में ज़िया जे आॾो दीवार बणियो। फाज़िल राहू हो जे ललकार कई जॾहिं सिंध जूं ज़मीनूं खसी वयूं जॾहिं सिंध जूं ज़मीनूं नीलाम थियूं त उन्हनि जे साम्हूं मज़ामत कंदड़ फाज़िल राहू ऐं रसूल बख्श पली जो हुआ। फाज़िल राहू ऐं रसूल बख्श पली
भतीजो आहे जिन ज़िया खे ललकार कई, जेके राहोकी में दीवार बनिया, उहो फाज़िल राहू हो जंहिं अची चयो त नीलाम बंदि करियो तहरीक हलंदी, जंहिं चयो त वोटर लिस्टूं सिंधी में छपायो, उहो फाज़िल राहू हो जंहिं 86 में कराची जे रस्तनि ते आमरियत खे ललकार कई, मैदान ते ॼमी बीठो, उहो फाज़िल राहू तव्हां हलियो वियो, भुट्टो हलियो वियो, बेनज़ीर हली वई, ख़ालिद महमूद सूमरे जहिड़ो माण्हू जेको असेंबली में सिंध लाइ ॻाल्हाईंदो, मौलाना डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो, उहो माण्हू तव्हांजो हलियो वियो, तव्हांजो बशीर कुरैशी हलियो वियो, तव्हांजी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हली वई, तव्हांजा साथी, तव्हांजा भाउर, तव्हांजा आशिक़ जुड़जा, तव्हांजा नवाज़ कंदराणी, तव्हांजा सभु सूरमा पढ़ियल लिखियल माण्हू उहे तव्हांखे खसिजी विया, उहे माण्हू खसिजी विया, छाकाणि उन्हनि खसण जे एवज़ हिननि हुकूमत वरिती, बेनज़ीर के माराए, मुर्तज़ा के माराए, उनजे एवज़ हिननि सौदा कया, नौकरी वरितियूं। ज़रदारी जेको नौकरी में वेठो आहे, उहो रत विकिणी पंहिंजी ज़ाल जो ऐं पंहिंजे सहुरे जो ऐं पंहिंजे सालनि जो रत विकिणी हुकूमत में वेठो आहे। मुर्तज़ा भुट्टो जो रत विकिणी ज़रदारी इक़्तिदार में आहे। बिलावल पंहिंजे मामे जे रत खे साइड ते करे, पंहिंजे मां जे खून के विसारे, पंहिंजे नाने जे खून के विसारे बिलावल नौकरी ते वेठो आहे। बिलावल ज़रदारी साहब खिले पियो, ॾंद पियो कढे, मैं करूंगी बिलावल तकरीर बुझी तो, मैं ये काम करूंगी, मैं ये काम करूंगी, उन करूंगी के खबर है तब मुझी मां ऐं मुझे नाने जे रत जो इंसाफ कोन थियो, सौदो थियो। हाणे वो सौदो करण वारा माण्हू तव्हां अचनि था, पाण कची ताड़ी था वॼाइनि, सखर जा माण्हू ताड़ी कोन था वॼाइनि, सखर जा माण्हू गले में हथ था विझनि, उमरकोट डिगड़ी जा माण्हू गिची में था जली, टंडे मोहम्मद खान जा माण्हू गिची में था जली, कंबर शदाद कोट जा माण्हू हाणे किचन में हथ विझो वेठा आहिनि, वॾेरनि खे, करप्ट वज़ीरनि खे, घोटकी ऐं कंदकोट में माण्हू रस्तनि ते झलियो बीठा आहिनि। तव्हांजे हथ में सुरसुर कोन थी थिए त के वज़ीर खे झलियो थिए थी सुरसुर, मिठी खाए कोन थी त बनदा, ही वज़ीर 2 नंबर वज़ीर बनदा था, घुमे पियो, ही रोड पे वेझो तो, रोज त गाड़ियूं मचीनि थियूं, का हीअं कोन थी हथनि में कोन थी लहर कोन थी अचंदव त गाॾी में ॿियो न त को छेणो पियो आहे, छेणो शीशे ते लॻंदो आहे, शीशो साफ़ थींदो आहे, छेणो हाणे वरी शीशे खे साफ़ कबो न, शीशो वरी चिटो थी वेंदो, साफ़ थींदो बहितरीन। अॻे मायूं मेट विझंदियूं न वेंदियूं मेट सां, तीअं छेणो जो लॻंदो शीशे खे, शीशो साफ़ पहिरीं ख़राब थींदो, पोइ वरी पाणी जो सर्विस वर्विस कंदा, शीशो सही थी वेंदो। बेदा बेदा पण आहिनि, शहरनि में हूंदा आहिनि माण्हू, बेदा आहिनि, टमाटा महांगा आहिनि, छेणो सस्तो आहे। हिननि सिंध जो सौदो करे छॾियो, हिननि सिंध खपाए छॾी आहे, उन्हनि खपाइण वारनि खे, जेके सिंध खपाए छॾीनि, जेके सिंध खपाए छॾीनि, उन्हनि सिंध खपाईंदड़नि खे वरी तव्हीं ताड़ियूं। हाणे मिसाल मुझे मूंखे रुगो परेशानी ही है त हींअर आऊं हलियो वियुसि, आऊं हींअर थोरी देरि में हलियो वञा, 3-4 कलाकनि खां पोइ जेको सिंध खपाइण वारो वज़ीर हुजे उहो हिते अची वेहे, ऐं पोइ वरी उहो तव्हांजे साम्हूं तकरीर वेठो करे, हीअं कयासीं, मोहतरमा हली वई, शहीदनि जो कब्रिस्तान आहे, पोइ वरी उन्हनि लाइ ताड़ियूं वेठा वॼाईंदव या उन्हनि खे हथ ॾियण खां इनकार कंदो, छा कंदो, उन्हनि सां वेठा हूंदो, छा कंदो, छा कंदो, छा कंदो, या उन्हनि खे हथ ॾेई हार वार विझो, उन्हनि खे बोतल पियारो, अहिड़ी बोतल उन्हनि साम्हूं 25 रुपया रखंदो, छा कंदो, अदा छा कंदे, जे करप्ट वज़ीर ते अचे छा कंदे, जबरदस्त। त माना सिंध हाणे मटिजे पई। चाचा तूं भाकुर त कोन पाईंदे, ठगी जे अचे, हा न, छा तूं त हथ ॾेई भाकुर त कोन पाईंदे चाचा तूं, ख़बर जेको असांजा अॻितो अचे थो ॻाल्हियूं भलियूं करे, जेको वज़ीर ईंदो, वज़ीर खे छा कंदे, वज़ीर खे छा कंदे, वज़ीर खे छा ख़बर पए, वज़ीर मुल्क खे ठाहींदो या ठाहींदो, ऐं जंहिं 10 साल ठाहियो आहे उहो तोखे केरु ख़ुदा जी ॿुधाईंदो या रोड टुटो पिया तूं पाण ॾिसी पियो, तूं ॿुधाए न ॻाल्हियूं त सभु को भलियूं, 10 साल जेको वज़ीर ईंदो हुनखे छा कंदे, साईं हाणे चई न आयो, भला बेनज़ीर हयात आहे या गुज़ारे वई, साईं हाणे असांजे जटनि जे लाइ त गुज़ारे वई, ऐं गुज़ारण खां पोइ सदर केरु हो पाकिस्तान जो, पोइ उहे तव्हां केरु नालो त ॿुधाए, असांखे ख़बर काई, आसिम ज़रदारी ॿुधो अथई, भई ॿुधऊं था वो केरु आहे, असांजे लाइ आसिम ज़रदारी बेनज़ीर जो छा थिए, हाणे ईअं ॿुधऊं था मुड़ुसु चाचा ॿुधऊं
हाणे ॾिसो सभु चाचो होशियार अथव। चाचा जो नालो छा आहे? हुसैन बख्श हुसैन बख्श साहब जो मंगसी साईं बख्शी चए थो त ॿुधूं था त मुड़ुस आहे। ॻाल्हि सही थो करे, छाकाणि त जेकॾहिं ज़बरदस्त ॻाल्हि कई अथसि, छो त हुनखे पक आहे न, ॿुधे थो चए थो पक जे पक मुड़ुस हुजे सा त ज़रूरु पलांद करे हा। तंहिंजे करे चए थो त ॿुधूं था त मुड़ुस आहे। बाक़ी जेकॾहिं माण्हू पंहिंजे वञनि जो पंहिंजे नंगनि जो दो सूमरो विड़ी पियो, दो सूमरो पंहिंजे भाउ सां विड़ी पियो, दो सूमरो पंहिंजे भाउ सां विड़ी पियो, बाक़ी जे संग तां दो सूमरो कंहिंसां विड़ियो? छा नालो माण्हू जो? चनेसर सां विड़ी पियो। मुंहिंजल ॻाल्हि कोन कई त ख़बर न आहे चनेसर केरु आहे, दो केरु आहे, विड़ी पियो हुन सां। चई बाक़ी जो संग कोन ॾींदुसि। त चाचो बिल्कुलु सही पियो चए त ॿुधूं था। चाचो हुसैन बख्श चए थो ॿुधूं था त मुड़ुस जे पक हुजे हा त पलांद करे हा। तंहिंजे करे उनखे उहो सचो पचो मुड़ुस हूंदो त पंहिंजे नंगनि सां माण्हू विढ़ंदो। सची पची माउ जे हली वञे ऐं माण्हू खे ख़बर हुजे त ही मुंहिंजे माउ जो कातिल आहे या मुंहिंजी माउ गुज़ारे वञे ऐं मूंखे ख़बर हुजे त अम्मा खे जेको माण्हू अस्पताल खणी पियो वियो ड्राइवर, उहो गाॾी में अम्मा खे अस्पताल खां ओरियां गाॾी छॾे भॼी वञे। उनखे जेको मूंखे ख़बर हुजे त मुंहिंजी माउ खे दिलि जो दौरो पियो आहे, मुंहिंजी माउ खे जंहिं ड्राइवर खे चयमि त खणी वञे, उहो लाल बत्ती खां ओरियां दीवाने मुश्ताक खां ओरियां अम्मा खे छॾे भॼी वई ऐं उनजे करे अम्मा पतकी मरी वई। त को बेगैरत ॿार हूंदो साऊं, को किरियल ॿार हूंदो साऊं, को घटिया माउ जो पुटु हूंदुसि जो उन माण्हूअ खे जेको ड्राइवर अम्मा खे फत कंदो अस्पताल जे गेट जे ॿाहिरि छॾे भॼी वञे ऐं अम्मा तड़पंदे मरी वञे, उनखे आऊं त मूंखे त हुनखां पलांद करणु खपे, भला पलांद नथो करे छॾियां छॾे ॾियां, या आऊं जेको मुंहिंजी माउ बेनज़ीर भुट्टो के छड़े रहमान मलिक रस्ते ते भजी वने उन रहमान मलिक के वरी वजीर दाखिला कया। इन का वधिक बेहयाई बेशर्मी गलाजत ए घटियापनो को थी सके तो जेको असांजी भेण बेनज़ीर के रस्ते ते फतकंदे छड़े वने रहमान मलिक उन के वरी वजीर के जंहिंजो नालो वो एफआईआर में दे त मुझे खून में ही माण्हू न उनन खूनन में मुलविस माण्हुनि के आ वरी नायब वजीर आजम कया तराकुल इस्तेमाल कयो। मां हूंदी आहे मां वतन बि मां हूंदो आहे उन मां जे कातिलनि सां जो हिसाब कयो। ही तव्हां जो खिचियूं जेके टुटल आहिनि इन्हनि जी बजट आहे उहो बजट जा पैसा खाई विया। तंहिंजे करे आऊं अयाज़ लतीफ़ मली जो तव्हांखे पूरी ज़िमेदारी सां तव्हां सभिनी शरन के छलगिरन के ब्रोइन के मरन के बागड़न के हिक हिक भाउ खे हिक हिक भेण के मुंहिंजूं अमड़ियूं जेके घरनि में वेठियूं आहिनि मुंहिंजूं न्याणियूं ऐं पुट जेके पटनि ते वेठा आहिनि तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे असीं हींअर हुकूमत पिया ठाहियूं 5 तारीख़ हे सभु ॿधूं पिया 18 खां 24 तारीख़ जे विच में ही सभु वज़ीर ॿधजनि पिया ऐं ॿिया 1 खां 7 अगस्त जे विच में ॿधजनि पिया। ही सभु दसिया पिया हूंदा ही सभु लाकपनि जे अंदरि हूंदा ही सभु शीशनि जे पोयां हूंदा ऐं पोइ हिननि ते केस हलंदा जो पियो आहे हिकिड़ो अमरा तव्हांजे पाड़े जे ॻोठ जो अमरा अंदरि वेठो आहे 2 साल थी विया आहिनि। छा नालो आहे? शर्जील। अच्छा मुझे गलत तू भी चले दादा मुझे नाले खबर काने नहीं तू हो जाने तेरे कह रहे शर्जील हां तू तो को तो चाहिए नहीं तू जाने आता बुधू था तो अलग में बनाए बच्चो नाले जो डप लरदारी जो नालो खड़दासी डपू पिया डप छड़ियो डप मारियो डप के शिकल कयो डप के चिपे करियो डप के पंहिंजे पेर वेठा चिपे छॾियो जे सिंधी डप जो मुक़ाबलो कंदा आहिनि जे सिंधी विढ़ंदा आहिनि तंहिंजे करे जेको चवंदा आहिनि भाड़े में था भित कांगन केराए विधी भितियुनि कांगन में था किरण न खपनि हिमत कयो ॼमी पियो ऐं चओ त ज़रदारी सिंध जो गद्दार आहे चओ त ज़रदारी टोले सिंध जा वसीला खाई छॾिया चओ त ज़रदारी सिंध जा शहर सिंध जा फसल तबाह करे छॾिया चओ त मौजूदा करप्ट हुकूमत जे अॻ में वेठी उन सिंध खे तबाह करे छॾी तंहिंजे करे हिन इलाइक़े जा वासियो ॿुधायो त जेको ज़रदारी जो यार आहे उहो गद्दार आहे ॿुधायो जेको ज़रदारी जो यार आहे गद्दार जेको ज़रदारी जो यार आहे गद्दार आहे छो ज़रदारी को मुंहिंजे तरह जो ज़मींदार तो कोन्हे नवाब शाह में तव्हां कोन थो रहां मुंहिंजी ज़रदारी जेकॾहिं सिंध जे माण्हुनि जा वसीला न लुटिया दुबई न मोकिलिया असांजो भाउ जे सिंध जे फसलनि खे तबाह न करिया सिंध जा रोडनि जा रस्तनि जा पैसा न खाई वञिया अस्पतालुनि जा पैसा न खाया त मुंहिंजो ज़रदारी न को मुंहिंजी मिठी माइटी न को नवाब शाह जो तरह जो ज़मींदार न को मुंहिंजी का फैक्ट्री आहे साम्हूं
तंहिंजे करे मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त तव्हांजे हिन इलाइक़े खे स्कूल अयाज़ लतीफ़ पलीजो ॾींदो तव्हांजी मदद सां तव्हांखे अस्पतालूं आऊं ॾींदुसि तव्हांखे रोड ऐं रस्ता ही जेके कचूं घिटियूं आहिनि इन्हनि खे पको आऊं कराईंदुसि तव्हांखे पीअण जो पाणी आऊं पुॼाईंदुसि ऐं अचण जे असेंबली में अचण जे पहिरियनि 3 महीननि में हिकिड़ा कम थींदा पोयनि 3 महीननि में ॿिया कम थींदा 6 महीननि जे अंदरि हिन इलाइक़े जी तक़दीर तब्दील करे छॾींदो अयाज़ लतीफ़ पलीजो तव्हां सां वाइदो आहे 5 सालनि जी ॻाल्हि कोन थो कयां 6 महीननि जे अंदरि ऐं तव्हांखे ॿुधायां थो त असांजी हुकूमत थियण शर्त हिते नौकरियूं पैसनि ते कोन विकामंदियूं नौकरियुनि जे आर्डरनि लाइ तव्हांखे दरख़्वास्तूं खणी कराची धिका कोन खाइणा पवंदा नौकरियूं डॉक्टर गुलज़ार जुमानी तव्हांखे अची हिन इलाइक़े में मेरिट ते नौकरियूं ॾेई वेंदो जेके क़ाबिलियत ते हूंदियूं नौकरियूं हिन इलाइक़े में अची ॾेई वेंदो ऐं सॼे सिंध जे माण्हुनि वांगुरु सॼी सिंध पंहिंजी आहे पंहिंजो रुगो हीउ इलाइक़ो कोन्हे सॼी सिंध पंहिंजी आहे सभु बिरादरियूं सभु माण्हू पंहिंजा आहिनि उन्हनि सभिनी माण्हुनि सां इंसाफ़ कबो सभिनी शहीदनि जे खून जो हिसाब कबो असेंबलियुनि खे मर्कज़ बनाइबो कानून साज़ी जो असेंबलियुनि खे मर्कज़ बनाइबो रोज़गार जो तालीम जो सिहत जो सिंध जो मुस्तक़बिल असेंबलियुनि में रुगो जेके ड्रामा पिया कनि उबासियूं पिया ॾियनि सुता पिया आहिनि मश्कूरियूं पिया कनि जहाज़ ठाहे उछलाइनि पिया हिक ॿिए खे वीडियो पिया ॾेखारीनि नखरा पिया कनि उहे नखरा ऐं नचकारूं ऐं माण्हुनि सां मश्किरियूं कंदड़ जेके MP MN आहिनि उन्हनि जे जाइ ते सचा MNA MP आणे सिंध जी तक़दीर असेंबलियुनि मां तब्दील कई वेंदी जी